एक हफ्तो अॻु मौलादा थाणे जी हद गुड़तगियो खान खुसो मां मुबैना तो अगवा थी वियल निगरी शाइस्ता खुस के पुलिस पारां बाज़ियाब न करण ते मुगवी निगरी जे वारसन ऐं खोसा बिरादरी जे माण्हुनि एसएचओ मौलादा दिल्ली जान मंगसी के खिलाफ प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दाहियो त ॾींहं थी विया आहिनि असांजो छोकिरी असगर खोसो अगवा करे वियो आहे एफआईआर बि थियल आहे मौलादा जे हद में पुलिस पैसा वठी उन्हनि ते को बि कार्रवाई नथो करे 8 ॾींहं थी विया 17 तारीख़ 8 ॾींहं थी विया हिन टाइम ते पुलिस को बि तदरक न कयो आहे। असगर खोसो ॿिनि माण्हुनि सां हथियारनि जे ज़ोर ते राति जो अची घर में चढ़ाई करे मुंहिंजी सिस्टर खे खणी हले वियो अगवा करे ऐं उन खां पोइ असां एफआईआर कटायोसीं मौलेदार थाणे ते। उन खां पोइ एफआईआर कटल आहे ऐं एसओचओ उते वञे थो मानियूं हर शइ खाए पैसा वठी मोटी थो अचे ना कार्रवाई करे थो ना गिरफ़्तारी बि करे थो। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर ऐं आईजी सिंध पुलिस खां मुतालबो कंदे चयो त एसएचओ मौलादा दिल्ली जान मंगसी जे अहिड़े अमल जो नोटिस वठी उन ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी निगरी बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन फरहान अली खोसो अली रज़ा सां गॾु ज़ैन सरकी सिंध टीवी न्यूज़ जेकबाबाद।